सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि कराची, घोटकी ऐं लारकाने में रेंजर्स ते क्रैकर हमलनि जे नतीजे में 2 एहलकार शहीद ऐं 2 शहरी फौत थी विया, जॾहिं त हिकु एहलकार समेत 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। घोटकी में सर्किट हाउस भरिसां रेंजर्स जी गाॾी भरिसां ज़ोरदार धमाको थियो, जंहिं जे नतीजे में एहलकार ज़हूर अहमद, फयाज़ अहमद ऐं हिकु शहरी गुलाम मुस्तफ़ा भयो मौक़े ते हयातूं विञाए वेठा। वाक़े जे नतीजे में हिकु एहलकार इम्तियाज़ ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे रहीम यार ख़ान इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। धमाके खां पोइ सिक्योरिटी फोर्सेस इलाइक़े खे कड़ो चाढ़े छॾियो। कराची जे लियाकताबाद में एहसास प्रोग्राम सेंटर ते बम धमाके में हिकु शख़्स मारिजी वियो ऐं 6 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। एसएसपी सेंट्रल आरिफ असलम राव मूजिबि मंझंदि 12 वॻे जे विच में मोटरसाइकिल सवार जवाबदार फ्लाईओवर जे मथां गर्ल्स कॉलेज जी गेट ते हिकु दस्ती बम उछलाए फरार थी विया। इतला बाद पुलिस रेंजर्स पहुची इलाइक़े खे कड़ो चाढ़ियो, जॾहिं त बम डिस्पोजल स्क्वाड पिणु पहुची सबूत गॾु कया। लाड़काने में भी रेंजर्स जे स्कूल ॿाहिरां क्रैकर हमलो कयो वियो, पर ख़ुशकिस्मती सां कंहिं बि क़िस्म जो जानी नुक़सान न थियो। होॾां वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पिणु वाक़े जो नोटिस वठंदे जानी नुक़सान ते ॾुख जो इज़हार कंदे रिपोर्ट तलब करे वरिती आहे। हिकु हफ़्तो अॻु बि गुलिस्तान जौहर में रेंजर्स गाॾी ते हमलो कयो वियो हो, जंहिं जे नतीजे में हिकु एहलकार ज़ख़्मी थी पियो हो, जॾहिं त साॻिए ॾींहुं हिकु बाल बम धमाके में पिणु हिकु शहरी ज़ख़्मी थियो हो। शाह लतीफ़ टाउन में बि बारूद सां भरियल हिकु मोटरसाइकिल हथ कई वई, जंहिंखे सिक्योरिटी इदारनि नाकारा बणाए छॾियो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk